जे सही माना में रमजान जो पहिरियों रोज़ो रखियो अल्लाह ताला सॼी ज़िंदगी जे अॻियां पिया उन जा गुनाह माफ़ थो करे छॾे। तंहिंजे करे समूरे जा समूरा रोज़ा रखिजो। रमजान जो इहो एहतराम आहे। अटकलूं न कजो, चालाकूं न कजो, बीमारनि जा बहाना न कजो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, रोज़े रखण वारा 500 शुगर वारा भी 600 शुगर वारा भी रमजान में रोज़ा रखंदा आहिनि। न रखण वारा अटकलूं कंदा वेठा, बहाना कंदा। चालाकूं न कजो, तबाह थी वेंदव, बर्बाद थी वेंदव। नबी साईं बददुआ ॾिनी आहे, जिब्राइल अमीन बददुआ ॾिनी आहे। अल्लाह उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद कंदो। जेको रमजान जा रोज़ा नथो रखे, सेहत हूंदे सूंदे खुदा जो वास्तो पान खे तबाही ऐं बर्बादी खां बचाइजो। ऐं रमजान जो बाक़ायदा एहतराम कजो। रमजान जे एहतराम जे करे अल्लाह जी ज़ात जो क़िस्मत तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। अचे वेंदो भलारो महीनो रमजान शरीफ़, अल्लाह जे रिझाइण वारो महीनो, रब जे परचाइण वारो महीनो, रब खां माफ़िन वठण वारो महीनो अचे वेंदो। नबी ने फरमायो जीअं रमजान शरीफ़ जो चंड पींदो आहे, अल्लाह ताला उन महिल जो उन महिल जहन्नम जा सभई दरवाजा बंदि कराए छॾींदो आहे। जीअं रमजान जो चंड पींदो आहे, जन्नत जा सभई दरवाजा खोलाए छॾींदो आहे। जीअं रमजान जो चंड पींदो आहे, अल्लाह ताला वॾनि वॾनि शैताननि खे ज़ंजीरनि में जकड़ाए समुंड जे किनारनि ते फिटो कराईंदो आहे। रब उन्हनि खे चवंदो आहे त 11 महीना तव्हां मुंहिंजा बाना ऐं बानियूं मां परे कया, उन्हनि खां गुनाह कराया, मां अल्लाह जूं नाफ़रमानियूं करायूं। तंहिंजे करे हाणे रमज़ान वारे महीने में मां पंहिंजनि बाननि ऐं बाननि जे विच में तव्हांखे अचण न ॾींदुमि। मां गुनाहगार बाननि ऐं बाननि खे माफ़ी नसीब फरमाईंदुमि, रहम नसीब फरमाईंदुमि। नबी ने फरमायो जीअं रमज़ान जो चंड पींदो आहे, अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते लही वेंदो आहे ऐं हर राति रमज़ान वारी अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे ऐं ऐलान कंदो आहे को गुनाहगार इन भलारी रातनि में मूंखां माफ़ी वठे त मां उमिरि जूं मदायूं माफ़ कयां। आहे को बीमार इन भलारी रातनि में दुआ घुरे त मां सेहत नसीब फरमायांसि। आहे को औलादो इन भलारी रातनि में दुआ घुरे त औलाद वारो बणायांसि। आहे को बेरोजगार इन भलारी रातनि में दुआ घुरे त रोजगार वारो बणायांसि। आहे को रोज़ीअ जी तंगीअ वारो इन भलारी रात में दुआ घुरे त रोज़ीअ में बरकत नसीब फरमायांसि। आहे को परेशान हाल इन भलारी रातनि में दुआ घुरे त मां परेशानियूं रफ़े दफ़े कयांसि। आहे को मसइलनि में उलझल इन भलारी रातनि में दुआ घुरे त मां मसइला उन्हनि जा आसान कयांसि। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु व यक्शिफु स्सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। अञा वॾे आवाज़ सां एड़ो भलारो महीनो थो अचे जंहिं महीने में रब जी एॾी त रहमत जो नबी साईं फरमायो 11 महीना अल्लाह जा बानड़ा ऐं बानड़ियूं अल्लाह जी रहमत खे ॻोल्हींदा आहिनि। पर रमज़ान शरीफ़ वारो एड़ो त महीनो आहे रहमतनि वारो जो अल्लाह जी रहमत पंहिंजनि बानड़नि ऐं बानड़ियुनि खे ॻोल्हींदी वठंदी आहे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे रमज़ान में इबादतूं कजो। रमज़ान जे रातनि में सजदा, रमज़ान जे रातनि में रुकू,
रमज़ान जूं रातियूं क़ुरान मजीद जी तिलावत में गुज़ारजो रमज़ान जूं रातियूं रोहण में गुज़ारजो रमज़ान जूं रातियूं अल्लाह को माफ़िन वठण में गुज़ारजो रब खे रिझाइण में गुज़ारजो रमज़ान जूं रातियूं निंड जे लाइ न आहिनि 11 महीना निंड घणी कई अथव रमज़ान जे रातिनि में निंड फिटायो अम्मा आशा फरमाए थी जीअं रमज़ान जो चंड पींदो नबी ज़ैनन पंहिंजे निणनि तो निंड हराम कंदा सजी सजी रात इबादत में गुज़ारींदा सजदन में गुज़ारींदा रुकन में गुज़ारींदा कुरान जी तिलावत में गुज़ारींदा दुआन में गुज़ारींदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तव्हां बि कोशिशि कयो रमज़ान जी रातियूं इबादत में सुजागीअ में ज़िक्र में अज़कार में नमाज में सजदन रुकन में गुज़ारजो रमज़ान जी रातियूं रांदे रूंद लाइ न आहिनि हिकिड़ा वरी शहरनि में नौजवान नाइट क्रिकेट जे नाले सां रमज़ान में रांदियूं शुरू कंदा आहिनि अल्लाह अकबर कबीरा सॼी राति बेंटे बाल जे कद भजंदा वधंदा आहिनि ओ ज़ालिमो रमज़ान जूं रातियूं रांदे रूंद लाइ न आहिनि बेंटे बाल लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं सुजागीअ जे लाइ सुजागी इबादत जे लाइ कजे सुजागी नमाज जे लाइ कजे सुजागी कुरान मजीद जी तिलावत लाइ कजे सुजागी ज़िक्र अज़कार जे लाइ कजे सुजागी रब खां माफ़िन वठण जे लाइ कजे मुंहिंजा अज़ीज़ो महिरबानी करे रमज़ान जूं रातियूं अल्लाह जे इबादत में गुज़ारजो रमज़ान जा ॾींहं रोज़नि में गुज़ारजो ऐं सही माना में रोज़ा रखजो रोज़ा रखी वरी सुम्ही न पइजो निंड्रा न कजो हिकिड़ा वरी सॼो ॾींहुं रोज़ो रखी सुम्हिया पिया हूंदा नमाज़ बि न पढ़ंदा आहिनि इन जो रोज़ो क़ाबिल क़बूल न आहे जेको नमाज़ नथो पढ़े रोज़ो रखी नमाज़नि जी पाबंदी बि करणी आहे हिकिड़ा वरी रोज़ा रखी तरावीह नमाज़ न पढ़ंदा आहिनि इन जो रोज़ो बि टंगियो पियो हूंदो इन जो रोज़ो बि क़ाबिल क़बूल न आहे रोज़ा रखी नमाज तरावीह जो भी एहतमाम कजो ओ मुंहिंजा अज़ीज़ो हिकिड़ा वरी रोज़ा रखी वेठा ड्रामा हलाईंदा वेठा फिल्म हलाईंदा वेठा मोबाइलनि में गाना हलाईंदा वेठा रब खे नाराज़ कंदा वेठा रब खे कावड़ाईंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो हाँ जंहिं रोज़ो रखी टीवी हलाई ड्रामा हलाया मोबाइल में फिल्म हलाया गाना हलाया हाँ इनके ज़रे जेतिरो सवाब त न मिलंदो हा तूं अल्लाह जे ज़ाब खे दावतूं थो ॾे अल्लाह जे जलाल खे जोश थो ॾिराए अल्लाह जे कावड़ खे जोश थो ॾिराए ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त जेॾो अल्लाह ताला रमज़ान में नेकिन ते ख़ुशि थींदो आहे गुनाहनि ते वरी ओॾो ई नाराज़ थींदो आहे तंहिंजे करे मां मोदबाना खे गुज़ारिश करणु आयो आहियां रमज़ान में टीवियूं बंदि कजो रमज़ान में मोबाइलनि में ड्रामा न हलाइजो फिल्म न हलाइजो गाना न हलाइजो मतां अल्लाह जी पकड़ थी वञे मतां अल्लाह जो अज़ाब करकी पवे पोइ को बि अल्लाह जे अज़ाब खां तव्हांजी जिंद छॾाए न सघंदो हिकिड़ो किताब में वाक़ियो थो अचे लाहौर जे पासे जो वाक़ियो आहे हाँ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मां दीदीअ खे इफ्तारीअ जो टाइम वेझो आहे ओ छोकिरी हलिया मुंहिंजा मानी पचराए हलिया मुंहिंजा भाॼी चाढ़ाए छोकिरी चवे थी मां मानी न पचराईंदीमांइ मां भाॼी न चाढ़ाईंदीमांइ हिन महिल मुंहिंजो पसंदीदा ड्रामो हलंदो आहे मां वञी ड्रामो ॾिसंदमि मां थी चवे छोकिरी मानी न पचराए त न पचराए भाॼी न चाढ़ाए त न चाढ़ाए पर इहो ज़ुल्म न कजां रमज़ान जो महीनो आहे तोखे बि रोज़ो आहे इफ्तारी जो टाइम वेझो आहे टीवी न हलाइजां मतां रब नाराज़ न थी पर छोकिरी नथी मुड़े गुसाए सुसाए मां खां मथे कोठे ते चढ़ी थी वञे उते अंदरि कमरे में बंदि थी कमरे के दर के खिड़की ॾेई दरवाज़ो बंदि करे टीवी हलाए वेही थी रहे
हाणे अम्मा मानी पचाइण में मसरूफ़ आहे, भाॼी चाढ़ण में मसरूफ़ आहे। एसी ताईं मानी भाॼी भी तैयार थी थिए, हेॾो आज़ान भी शुरू थियो, अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अम्मा जल्द में रोज़ो खोलो, दुआ घुरी, हाँ वरी नज़र कई त छोकिरीअ खे भी रोज़ो आहे, भला उन खां भी रोज़ो खोलाया। हेठ ॻोल्हा के छोकिरी नज़र न आई। आख़िर अम्मा समझी वई त छोकिरी मथे कोठे ते चढ़ी वई हूंदी। अम्मा मथे चढ़ी आई, हीअं जो आवाज़ ॿुधे त टीवी हली रही आहे। अम्मा जल्द में दरवाज़े खे धिको ॾिनो, पर दरवाज़ो न खुलियो, दरवाज़ो बंद हो। अम्मा रड़ियूं करे छोकिरीअ खे चयो, ओ छोकिरी टीवी बंद कर, आज़ान थी मिले। ओ छोकिरी दरवाज़ो खोल, ओ छोकिरी इफ्तारी जो टाइम थी वियो आहे, रोज़ो खोल। पर अंदरों आवाज़ ही नथो अचे, न टीवी थी बंदि थिए, न दरदो खुले, न छोकिरी जो आवाज़ थो अचे। अम्मा वेचारी परेशान। आख़िर पाड़े वारा गॾु थिया, आख़िर दरवाज़ो टोड़े वियो। छा नज़र करन त टीवी हली रही आहे, किरड़ी आहे जेका छोकिरीअ खे निड़ीअ में चकयूं पई आहे। छोकिरी बेड ते मुही पई आहे, अल्लाह अकबर कबीरा। हिननि जल्द में टीवी बंद कई ऐं किरड़ीअ खे भॼाइण जी कोशिश कई, पर अल्लाह जे अज़ाब जी किरड़ी काॾे भॼंदी, भॼे ई न पई। हिननि छोकिरीअ खे खणण जी कोशिश कई त अस्पताल पुॼायूं, मदां जीअरी हुजे, पर छोकिरी खॼे ई न। अल्लाह अकबर कबीरा। छोकिरी बेड ते ॼमी पई आहे। हाणे अची परेशान थिया, पाड़े जे आलम खे घुरायो, साईं हे मसइलो थियो आहे, असां छा कयूं? आलिम आयो, उन चयो त भला हीअं कयो, टीवी खणी वेझी कयो, टीवी खणी वेझी कयूं। किरड़ीअ झप ॾिनो, टीवीअ ते वेठी। हाणे चईं छोकिरी खणो, छोकिरी जो खयों त छोकिरी खजी आई। वरी उन आलम जो टीवी वापसि रखो, वरी जो वापसि रखियो, वरी जो टीवीअ खे साॻी जाइ ते मोटायूं। वरी किरड़ी भॼंदी आई, अजी छोकिरीअ खे निड़ीअ में चकोई। वरी छोकिरी हथनि मुंहुं छॾाइजी वई, साॻी बेड ते ॼमी वई। वरी हुन आलम जो खणी अचो टीवी, वरी टीवी घुराए, वरी वेझी कयूं टीवी। वरी किरड़ीअ झप ॾेई टीवीअ ते वेठी। वरी जे छोकिरीअ खे खणो, वरी छोकिरी खयूं त छोकिरी खजी आई। हाणे हुन आलम जो त अल्लाह इन खां एॾो नाराज़ थियो आहे छोकिरीअ खां। गुस्ल महिल बि इहा टीवी ऐं किरड़ी सां गॾु हूंदी, छोकिरीअ सां निमाज़ जनाज़ा महिल बि इहा टीवी ऐं किरड़ी सां गॾु हूंदी। अल्लाह अकबर कबीरा। ईअं थियो, गुस्ल महिल बि टीवी ऐं किरड़ी गॾु आहे, निमाज़ जनाज़ा महिल बि टीवी ऐं किरड़ी गॾु आहे। आख़िर जंहिं महिल माईअ खे छोकिरीअ खे पुरण जो टाइम आयो, हाणे जो टीवी परे कयो, वरी जो टीवी परे करणु। साॻी छोकिरी हथनि मुंहुं छॾाइजी वई, हेठि ज़मीन ते ॼमी वई। वरी किरड़ी भॼंदी आई, अजी कफ़न मुंहुं घिरी छोकिरीअ खे निड़ीअ में साॻी जाइ ते चकोई। अल्लाह अकबर कबीरा। आलम खां अखियुनि मां पाणी वही आयो, सभु रोई वेठा। आलम जो त अल्लाह इन खां वॾो नाराज़ थियो आहे। रमज़ान जी बेहरमती जे करे, रोज़े जी बेहरमती जे करे अल्लाह इन खां कावड़ियो आहे। हाणे रब नथो चाहे त इहा किरड़ी इन खां परे थिए, इहा टीवी इन खां परे थिए। तंहिंजे करे पहिरियों टीवी क़बर में लायो, किरड़ी क़बर में लायो, पोइ छोकिरीअ खे क़बर में लायो। छोकिरी जाने, टीवी जाने, किरड़ी जाने, बानी जाने, अल्लाह जाने। पोइ मुंहिंजा अज़ीज़ आख़िर ईअं कयूं, पहिरीं टीवी लाथऊं, किरड़ी लाथऊं, पोइ छोकिरीअ खे क़बर में लाथऊं, पोइ तख़्ता ॾेई मिटियूं चाढ़ियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, जॾहिं छोकिरीअ सां दुनिया जे जहान में इहा हालत थी, इहो अज़ाब थियो जो अल्लाह ताला दुनिया वारनि जे लाइ उन छोकिरीअ जे मौत खे इबरत बणाए छॾियो। आख़िर क़बर में बि टीवी ऐं किरड़ी गॾु वियसि। जॾहिं दुनिया में छोकिरीअ सां इहो अज़ाब थियो त क़बर में छा अज़ाब थींदो हूंदसि, आख़िरत में केॾो अज़ाब थींदो हूंदसि। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश थो कयां, अल्लाह जो वास्तो रमज़ान में टीवियूं बंदि कयो, रमज़ान में ड्रामा न हलाइजो, फिल्मा न हलाइजो, गाना न हलाइजो, रब खे कावड़ न ॾिराइजो। मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां, अल्लाह जो नालो रहीम भी आहे, अल्लाह जो नालो करीम भी आहे,
अल्लाह जो नालो गफूर भी आ, अल्लाह जो नालो गफार भी आ, पर याद रखो अल्लाह जो नालो कार भी आए, अल्लाह जो नालो जब्बार भी आए, अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आ, शदीदुल अज़ाब जो मालिक भी आ, अज़ाब अलीम जो मालिक भी आ, अज़ाब अज़ीम जो मालिक भी आ। इन्न बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ तमाम सख्ता, फमा युकज़्ज़िबुका बाद बिद्दीन, अलैहिस्सलाहु बिआकमिल हाकिमीन। मुझे अजीजो, रमजान में मेहरबानी करे टीवियूं बंद करियो, कयो तो सॼो साल टीवियूं बंद, एलसीडियूं बंद, पर जे नथा मड़ो तो घटि में घटि रमजान जो तो एतराम कजो। गाना न हलाइजो, फिल्मा न हलाइजो, बद नज़रियूं न कजो, टिकटॉक जा वीडियो न हलाइजो, खुदा के कावड़ न ॾेराइजो। मेहरबानी करे रमजान जो सही माना में एतराम कजो, हया कजो, ख्याल कजो, सही माना में रोजा रखजो। मन साम रमजान ईमान व इहतिसाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र। जे सही माना में रमजान जो पहिरियों रोजो रखियो, अल्लाह ताला सॼी ज़िंदगी जा अॻियां पिया उन जा गुनाह माफ़ तो करे छॾे। तंहिंजे करे समूरे जा समूरा रोजा रखजो। रमजान जो इहो एतराम आ, अटकलूं न कजो, चालाकूं न कजो, बीमारनि जा बहाना न कजो। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, रोजे रखण वारा 500 शुगर वारा भी, 600 शुगर वारा भी रमजान में रोजा रखना है। न रखण वारा अटकलूं कंदा वेठा, बहाना कंदा, चालाकूं न कजो, तबाह थी वेंदव, बर्बाद थी वेंदव। नबी साईं बददुआ ॾिनी आ, जिब्राइल अमीन बददुआ ॾिनी आ, अल्लाह उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद कंदो। जेको रमजान जा रोजा नथो रखे, सेहत हूंदे सूंदे खुदा जो वास्तो पाण खे तबाही ऐं बर्बादी खां बचाइजो ऐं रमजान जो बाक़ायदा एहतराम कजो। रमजान जे एहतराम जे करे अल्लाह जी ज़ात जो कसम तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। हिकिड़ो यहूदी आ, पंहिंजे पुट खे चङो थो हणी, छोकिरो तो चवेस बाबा मां केड़ो तुझो ॾोह कयो, केड़ो कसूर कयो, केड़ो गुनाह कयो जो मूंखे एॾो चङो थी। पीउ तो चवेस छोकरा तोखे ख़बर न आहे छा, हे रमजान जो महीनो आ, हे मुस्लमाननि जे रोज़नि जो महीनो आ, ऐं तूं वरी विच रोड ते बीह करे खाईंदो, रमजान जो एतराम नथो करे। ॿीहर मां रोड ते खाईंदे ॾिठो मां, एड़ी मार ॾिनो मां जो यादि कने तोखे खाइणो आहे त वञी कंहिं कुंड पासे में खा। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह के इन यहूदीअ जी इहा नेकी एडी पसंद आई, मरण जे टाइम ते अल्लाह उनखे कलमो नसीब फरमाए, कुल मदायूं माफ़ फरमाए, पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमायो। रब फरमाए होई त वॾो गुनाहगार, होई त वॾो पापी, होई त वॾो ॾुहारी, होई त वॾे अज़ाब जे लाइक़, होई त जहन्नम जे लाइक़। पर जेको तूं रमज़ान जो एहतराम कयो, रमज़ान जे एहतराम में पंहिंजे पुट खे चबो हई, उन महिल मां अल्लाह जी रहमत खे जलाल आयो त जंहिंजी दिल में हेॾो रमज़ान जो एहतराम आहे उनजे मथां मां कीअं अज़ाब कयां। मां इन रमज़ान जे एहतराम जे करे मरण जे टाइम ते कलमो नसीब फरमाए, कुल मदायूं माफ़ फरमाए, पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए, रमज़ान जे एहतराम जे करे हमेशा जे लाइ जन्नत में तो विहारे छॾिया। अञा वॾे आवाज़ सां मुझा अजीजो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, रमज़ान जो सही माना में हया कजो, एहतराम कजो, रोज़ा रखजो। अलाए छा थी वियो आहे, माण्हुनि में रमज़ान जी ख़ुशी हली वई आहे।
रमज़ान जो एतिराम मोकिलायो वियो आहे रमज़ान जो हया न रहियो आहे अॻिले साल रमज़ान में अल्लाह ॼाणे थो असां माण्हुनि खे रोडनि रस्तनि ते खाईंदे पींदे ॾिठो होटल खुलिया पिया रेडियूं खुलियूं पियूं कोई ख़्याल ई न ॼण ईअं लॻे पियो रमज़ान शरीफ़ आई एॾी माण्हुनि में बेहयाई थी वई आहे रोज़नि रखण जे लाइ चङा भला तयार न हटा घटा एतिकाफ़ में वेहण जे लाइ माण्हू तयार न आहिनि अॻिले साल रमज़ान शरीफ़ में जाॾे वञा पियो चवनि पिया चवंदा हिन मस्जिद में बि को इतिकाफ़ में न वेठो हिन मस्जिद में बि को इतिकाफ़ में न वेठो हिन मस्जिद में बि न अल्लाह इहा हालत थी न त अॻे एॾा इतिकाफ़ में वेहण जे लाइ माण्हू ईंदा जो मस्जिदियूं फुल थी पवंदियूं माण्हू बची पवंदा मर्द त इतिकाफ़ में वेंदा परामणियूं भेनरियूं घरनि में इतिकाफ़ जो एतमाम कंदियूं ऐं रोज़ा एॾा रखंदा जो वॾा त रखनि मर्द त रखनि मायूं त रखनि ॿोड़ा त रखनि जवान त रखनि पर नंढड़ा ॿार बि रोज़ा रखंदा एॾी ख़ुशी रमज़ान जो चंड पींदो अल्लाह जी ज़ात जो कसम सां नंढड़ा यादि आहे मग़रिब जी निमाज़ ते एॾी ख़ल्क़ ईंदी ॼण जुमे जी निमाज़ आहे हाणे उहा ख़ुशी आहे ई हिन मोबाइलनि कल्ब कारा करे छॾिया राग साज़ गाननि ड्रामनि फिल्मनि टिकटोकनि बद नज़रनि असांजे कल्बनि खे कारो करे छॾियो उहो शौक़ु उहो ज़ौक़ रमज़ान जे महीने में इबादत जो मुस्लमाननि में रहियो ई न छा वाइदो कयो कंहिंखे वाइदो कयो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो बेली महिरबानी करे रमज़ान जो एतिराम करियो उलमा इलाही अची विया आहिनि नात ख़्वान बि आहिनि मुंहिंजी तबियत न हूंदी आहे जो बुज़ुर्गनि खे घणो टाइम विहारे मां वेठो बयान कयां चवंदा आहिनि अॻ ई त पा न त मणनि खे मोट अकुल वारे लाइ इशारो ई काफ़ी आहे मां हे तव्हांखे झोल झलण आयो तमामु मिंथ करण आयो तमामु महिमान महीनो अचे थो रमज़ान शरीफ़ वीचारो बेली अॼु सभु इरादो कयो जो इंशाअल्लाह बाक़ाइदा रमज़ान जो अदब एतिराम कंदासीं जो सभु रोज़ा रखंदासीं जो इतिकाफ़ में वेहण जी बि कोशिश कंदासीं जो इंशाअल्लाह रमज़ान में टीवियूं न हलाइबियूं जो इंशाअल्लाह एलसीडियूं न हलाइबियूं जो मोबाइलनि में ड्रामा गाना जो न हलाईंदासीं जो इंशाअल्लाह बद नज़री न कंदासीं जो इंशाअल्लाह रमज़ान में घणे मां घणो क़ुरान मजीद पढ़ंदासीं मुंहिंजा अज़ीज़ो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए असांजे भाउ कारी मुमताज़ अली कोरेज साहब जी महिनतुनि खे क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन जलसे खे क़बूल फरमाए जिन भी हिन जलसे में माली या जानी तावन कयो आहे अल्लाह ताला सभिनी जी महिनतुनि खे क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन जलसे खे तव्हां सां समूरनि जे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणाए हिदायत जो ज़रियो बणाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।